नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन मुख़्तसी तव्हांखे मदेजी में ख़बर ॾींदा हलूं त मदेजी जे कचे वारे इलाइक़े जे झड़ब शेख थाणे जे हद वेसर ॻोठ ॿाहिरां ज़री ज़मीन ते कमु कंदड़ पोरियत मथां हथियारबंद हमलो करे हर काईंदड़ ट्रैक्टर ड्राइवर रजब जोखियो खे यगमाल बणाए ट्रैक्टर समेत मुबीना तौर अगवा कया विया। अहिड़ी इतला ते जिया बिरादरी जा माण्हू हथियार समेत वाक़े वारी हंधि पहुची जवाबदार सां मुक़ाबिलो कयो। 2 कलाकनि ताईं जारी फायरिंग सबबि इलाइक़े में खौफ़ पखिड़िजी वियो। अहिड़ी इतला मिलण बाद SHO जबर शेख आशिक भट्टी पुलिस अटालन साण करे वाक़े वारे हंधि पहुची तफ़सील मालूम करण बाद हथियारबंदनि जे पोयां निकिता त हथियारबंदनि पुलिस एहलकारनि मथां जदीद हथियारनि सां फायरिंग जा मुंहुं खोले ॾिना आहिनि, जंहिं दौरान पुलिस एहलकार भॼी जान बचाई वापसि ॻोठ वेसर पहुची वधीक पुलिस नफ़री तलब करे वरिती आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।